कराची में उस्ताद न्याणी दादू में मासूम निंगरी से ज्यादा खिलाफ मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुजाहरा किया गया। नवाबशाह में सिविल सोसाइटी पर कराची में उस्ताद न्याणी दादू में 3 साल की न्याणी अफशान से जाती वाले वाक़े खिलाफ अकरम खास के लिए अनिला रफीक मला यासीन खास के लिए एबन जी अगवानी में प्रेस क्लब गारा एहतजाज किया। उन मौके सिविल सोसाइटी के नुमाइंदन ने शहरन जो चवण हो तो काले दादू में 3 साल की मासूम न्याणी अफशान से वशी सिफत दरिंदे तरफा ज्यादती की हू सख्त लफ्ज़न में मजम्मत कन था। चो तो जिनसी ज्यादती कंदड़ दर्दन के सजा न मिलण करे हर रोज़ अड़ा वाक़ा मामूल बणियल आहिनि। कल दादू में एक मासूम न्याणी से रेप थियो है जैसी सख्त लफ्ज़न में मजम्मत थी कयां। सिंध में यो मामूल बणिजी चुको है। रोज़ की बुनियाद ते असांजी न्याणियुनि सां हिते वाक़िया पेश था। रोज़ की बुनियाद ते असांजी मासूम न्याणियूं महफ़ूज़ न आहिनि। एतिरे हद ताईं जो सिंध में मासूम ॿारनि सां रेप कया था वञनि। कल दादू में हिकिड़ो अलमियो थियो आहे। उहा हिकिड़ी नंढड़ी उन घर जी नंढड़ी कोन्हे, उहा मुंहिंजी नंढड़ी हुई। असां पाण सोशल वर्कर आहियूं नवाबशाह ज़िले जा। असां मुतालबो था कयूं त का कानून साज़ी कई वञे जो नंढड़नि सां जेको इहो ज़ुल्म कयो थो वञे इन ते बुंजो अची सघे ऐं असां पंहिंजी न्याणियुनि जी तहफ़ुज़ चाहियूं था। ख़ुदा असांजी न्याणियुनि खे तहफ़ुज़ जे लाइ असांखे कानून साज़ी करे ॾियो, उन्हनि जानवरनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। असीं हुकूमत खां मुतालबो था कयूं त हिन केस में ऐं हिन सां लाॻापियल ॿियनि केसनि में जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त जीअं ॿारनि जे हक़नि जो तहफ़ुज़ थी सघे ऐं वरी अहिड़े वाक़िया जेके आहिनि उहे जनम न वठनि। वारे में पीपी शिन बे पारां एहतजाज किया। उन मौके ते आरिफ तुने, अस्कर माशी, न्याज़ हैदरी, होशू राजा खावड़, मसीम अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सिंध यूनिवर्सिटी जामशरोश में शागिर्दनि अज़हर भंगवार, सजाद खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौके ते अॻवाणनि जो चवणो त दादू में 3 ॿारनि जी मासूम न्याणी अफशान सां थियल ज़्यादती इंतहाई शर्म जो अमल आहे। हुन चयो त सिंध अंदरि मासूम न्याणियुनि सां ज़्यादतियुनि जा वाक़िया मामूल बणजंदा पिया वञनि। हुन सिंध हुकूमत ऐं कानून लागू कंदड़ आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ॿारड़ी अफशान सां ज़्यादती कंदड़ जवाबदार खे सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं सिंध में न्याणियुनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।